संग सचो सतराम। संत सदाइण ॾाढो ॾुखियो आहे। से सचाई नून निवृत ते त्याग। नून सां निर्माण बि चई सघो था कि निर्माण चवंदा आहिनि। साईं सतराम दास कंवरराम साईं त्याग करे विया, तॾहिं रड़की साहिब जी देवी साहिब साची ते माण्हू जूं आशा पूरी थी वियूं। उन्हनि पंहिंजी ख़्वाहिशनि खे, पंहिंजी नफ़्स खे, लालच खे, लोभ खे मारियो। साईं सतराम दास उपदेश कंदा हुआ त नारी वॾी हस्ती आहे, नारी जी क़दुरु कयो मर्दनि खे। अम्मा सुचेत बाई जे लाइ छा चवंदा आहिनि, अम्मा जेठी बाई जी असां औलाद, मुंहिंजे ख़्याल में इन ॿिन्ही मां हिकिड़ी अम्मा सुचेत बाई। उहा चए साईं ॿाहिरि ॾाढो उपदेश कंदा हो, मूंखे कंगण वठी ॾियो आज जा। अॻे हाथी जे ॾंद जा कंगण थींदा, हाणे मेघवार वग़ैरह पाईंदा आहिनि, थर साइड जो रिवाज आहे ॾाढो। अॻे उहे कंगण पाईंदा हुआ, चए उहे वठी ॾियो। साईं सतराम दास चयुसि पाण फ़क़ीरूं, पंहिंजी बिरादरी अमीर आहे। साईं खोताराम साहिब वारा 5 भाउ हुआ। हिकु साईं खोताराम साहिब बि आंदे खांदे वारा हुआ, गुज़र सफ़र वारा हुआ, गुरबत में घारियऊं। जिना ग़रीबी सिरधरी से शाहन के शाह। बाक़ी 4 भाइरनि जी औलाद वॾी अमीर हुई। साईं सतराम दास जी बिरादरी एॾी अमीर हुई जे नारे माई वाखो वेंदे पुराणी लाड़की साहिब जी जेकी हद आहे, देवी साहिब जो पोयों दरवाज़ो आहे, विश्राम गृह सां गॾु हेॾो, उहो उन ताईं हिक जी कणिक अन लहंदो हो, वरी उहो खणींदो त ॿिए जो ईंदो हो। माना ईअं वारे वारे सां एॾा अमीर आहे। पोइ साईं जन चयुसि उहे अमीर आहिनि, पाण फ़क़ीर हूं बाबा, पाण भॻतूं भॻवान जा, पाण खे पैसो छा कंदासीं। अम्मा न सम्झी, हिकु दफ़ो ॿिए दफ़े 3 दफ़ो चए तॾहिं ते वेठा। हाणे त पोइ कालीन ठाहियो अथव, तॾहिं ते वेठा, अचे तॾहिं ध्याले मां मथे कर। तॾहिं मथे कयईं त हेठो हुन त आज जा घुरिया पिए, हेठो हीरनि जवाहरनि जा मड़ियल कंगण पियो, नदी वहे। चए खण ध्याले मां। हा शायदि अम्मा ॼेठी बाई थी। चए साईं बसि हाणे माफ़ी ॾियो। सम्झी वई त सचे साईं जी कहिड़ी शक्ति आहे। सेठ उभरियाराम जेका बहादार हुयो, साईं जो वॾो परम शिष्य हुयो। उनजे पुट जी ॼञ सां विया शाहपुर। पोइ मोट ते उन साईं सतराम दास पंहिंजी न्याणी वठी विया कुदरतो नंढी। उन सोने जी नथ ॾिनी साईं सतराम दास खे भेंट। साईं सतराम दास चयुसि उभरियाराम सां न वरतासीं। चए न साईं, तव्हांजी नंढड़ी आई आहे। चए उभरियाराम लोभ जे दरिया खे असांजो बंदि आयल आहे, माना लालच जे दरिया खे बंदि आयो। इहा हिकिड़ी नथ, इहा हिकिड़ो सोराख, इन खे सोराख करे छॾियो, छिणी भोरा भोरा थी वेंदो, उहो बंदि टुटी पवंदो। इन करे असांखे न। आख़िर उभरियाराम बि पंहिंजी भक्ति में मशगूल हो। उन चयो न साईं मां ॾेई रहंदुमि। आख़िर उहा नथ तो अलूप थी वई। इहा किताब में लिखियलु आहे। ऐं रंजीत वासवाणी कोई चोर पंहिंजे किताब में रोड़ी जो हो, उन लिखियो सिंध जा संत किताब, उनमें मां इहा ॻाल्हि पढ़ी।